एक ॿी अहम ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। मटियारी में केले जे फसल मां नारी जो लाश हथ अचण वारो मामलो जंहिंमें जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। 7 डिसंबर ते ॻोठ नूर ख़ान विघियो वटां ग़ज़ाला सोलंकी जो लाश मिलियो हो। नारी जे पीउ जी फरियाद ते ग़ुलाम अली मंगवाणो ते केस दाख़िल कयो वियो हो। पुलिस केस में नामज़द जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त जवाबदार पारां ॾोह जो एतराफ़ कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। मटियारी में केले जे फसल मां नारी जो लाश हथ अचण वारो मामलो जंहिंमें पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। 7 डिसंबर ते ॻोठ नूर ख़ान विघियो वटां ग़ज़ाला सोलंकीअ जो लाश मिलियो हो। नारी जे पीउ जी फरियाद ते ग़ुलाम अली मंगवाणो ते केस दाख़िल कयो वियो हो। पुलिस केस में नामज़द जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त जवाबदार पारां ॾोह जो एतराफ़ कयो वियो आहे।